الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين الغائب الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله لا يضيع أجر المحسنين. صدق الله مولانا العلي العظيم. مسلمان अल्लाह के पाक कलाम जहाँ चंद लफ्ज़ तमाम इस्लाम में फकीर तिलावत किया है। बारी तबारक व तआला इरशाद फरमायो कि इन्नल्लाह ला युज़ीउ अज्रल मुहसिनीन। बेशक अल्लाह ताला नेकी करने वाले जो ज़रो बि ज़ायो नथो करे। जेको बि माण्हू चङो कमु करे थो पोइ उहो चङो कमु माली हुजे, जिस्मानी हुजे, ज़बानी हुजे, लिसानी हुजे, जंहिं बि क़िस्म जी तव्हां चङाई कयो था अल्लाह तव्हांजो ज़रो बि ज़ायो न कंदो। सुभान अल्लाह। मसलन तव्हां रोज़ो रखियो, रोज़ो नेकी आहे। तरावी पढ़ी, इहो नेक कमु आहे। तहज्जुद पढ़ी, तिलावत कई, ख़ैर ख़ैरात कई, तव्हां सुभान अल्लाह तस्बीह पढ़ी, तहलील पढ़ी, अल्लाह जो ज़िक्र कयो, मदीने वारे साईं जे मथां दुरूद सलाम पढ़ियो, इहे सभु नेकियुनि जा क़िस्म आहिनि, इहे सभु चङायूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला जल शानु ऐलान फरमायो आहे त तव्हांजो हिकिड़ो ज़रो, उहो ज़रो जंहिंखे कैंची कपे बाध न करे सघे, नंढे में नंढो ज़रो, एतिरो चङाई जो ज़रो बि तव्हां जेकॾहिं खणी ईंदव त मां अल्लाह इन जो तव्हांखे एवज़ बदिलो ज़रूरु ॾींदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं रमज़ान नेकियुनि जे कमाइण जो महीनो आहे। अॼु माशाअल्लाह जुमअतुल वदा आहे, आख़िरी जुमो आहे ऐं रमज़ान सॼो ख़्वाब वांगुरु गुज़री वियो। वरी ईंदड़ साल ज़िंदगी वफ़ा करे ख़बर न आहे असां मां केरु मौजूद हुजे या न हुजे। अल्लाह तबारक व तआला जल शानु ही असांखे हिकिड़ो ज़िंदगी में सुनहरी मौक़ो अता फरमायो ऐं मदीने वारे साईं फरमायो त उहो माण्हू बदबख़्त ऐं बदनसीब आहे जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान अचे ऐं पोइ उनजी मग़फ़िरत न थिए। रमज़ान मिले ज़िंदगी में उनखे रमज़ान जो मौक़ो नसीब थिए ऐं पोइ बि उनजी मग़फ़िरत न थिए, इन जहिड़ो बदबख़्त ऐं बदनसीब ॿियो को थी न सघे। ऐं ख़ुशि नसीब उहे आहिनि जेके रमज़ान खे दिल जान सां मल्हाईंदा आहिनि। अॼोको ॾींहुं जुमअतुल वदा जो अल्लाह ताला जी ख़ासि नज़रे करम हूंदी आहे पंहिंजे पाण इबादत गुज़ारनि, नेकोकारनि, एतिकाफ़ वेहण वारनि, अल्लाह जे ज़िक्र करण वारनि सां ख़ासि महिरबानी थींदी आहे आख़िरी जुमे ते। सुभान अल्लाह। ऐं उन खां पोइ रमज़ान मुबारक जी जेका आख़िरी राति ईंदी आहे उनखे लैलतुल जाइज़ चइबो आहे, यानी उजूरनि जे मिलण जी राति, मज़दूरी जे मिलण जी राति। मदीने वारे साईं फरमायो त पूरे रमज़ान में जेतिरियूं बि रहमतूं वसंदियूं आहिनि, पूरे रमज़ान में पहिरीं खां वठी आख़िरी रमज़ान जी आख़िरी तारीख़ ताईं जेतिरियूं रब जूं रहमतूं वसंदियूं आहिनि, जेतिरनि माण्हुनि जी मग़फ़िरत थींदी आहे,
ओतिरियूं रहमतूं ने आख़िरी रात में वसायूं। अल्लाह जी रहमत जो ॻाल्हाइण हिकिड़ो त कोन्हे, पर मिसाल हिकिड़ो असां चऊं था त पूरे रमज़ान में 10 अरब रहमतूं वसियूं। मिसाल साईं फरमाइनि था जेकॾहिं पूरे रमज़ान में 10 अरब रहमतूं वसियूं आहिनि त हिकिड़ी रात आख़िरी जेका उन में 10 अरब। जेकॾहिं पूरे रमज़ान जे अंदरि पहिरीं खां वठी आख़िरी रमज़ान ताईं मिसाल 5 करोड़ माण्हुनि जी मग़फ़िरत थी आहे त आख़िरी रात में 5 करोड़ माण्हू हिकिड़ी रात में बख़्शी। असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह छा इहा लैलतुल क़द्र आहे? पाण सुञो त न, लैलतुल क़द्र जो मक़ाम त पंहिंजो आहे, पर मज़दूर जॾहिं मज़दूरी कंदो आहे, जॾहिं कमु ख़तम थींदो आहे त हुनखे उजरत मिलंदी आहे। तव्हां पंहिंजे घर जो कमु करायो था, 10 मज़दूर तव्हां रखिया, हाणे हिकिड़ो मज़दूर ॿिए पारी जो ई छॾे वियो आहे, हुनखे ॾींदो मज़दूरी? हिकिड़ो मज़दूर 3 पारी छॾे वियो, कमु पूरो न कई, उहो मज़दूरी मुकमिल मज़दूरी जो हक़दार न आहे। मुकमिल मज़दूरी उनखे मिलंदी जंहिं कमु पूरो शाम ताईं मुकमिल कयो, उनखे मुकमिल मज़दूरी। सरकार फरमायो त इहा लैलतुल जाइज़ आख़िरी रमज़ान जी जेका रात आहे, इहा पूरे रमज़ान में जन रोज़ा रखिया, तराबियूं पढ़ियूं, एतिकाफ़ वेठा, ज़िक्र कया, तहज्जुद पढ़िया, तिलावतूं कयूं, इहे उन्हनि जूं मज़दूरियूं आहिनि। ऐं इन मज़दूरियुनि खे मिलण जी रात आख़िरी रमज़ान आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन रात खां ग़फ़लत न कजो। इहा रात तव्हांजे लाइ ख़ासि अल्लाह ताला जे निशान जे हथां उन महिरबानी जी रात हूंदी। ऐं अहले दिल, अहले नज़र, अहले बातिन, औलिया, अल्लाह जा नवाज़िल वली बाना चवनि था त जॾहिं आख़िरी रमज़ान रात ईंदी आहे त ॿिन्ही जहान जा सरदार मदीने वारा साईं सोना महबूब हिन उम्मत जा छपर ऐं छाव उन्हनि जी दरबार लॻंदी आहे, सखी जी दरबार लॻंदी आहे। ऐं इन रात जे अंदरि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी उम्मत जे अंदरि विलायत तक़सीम कंदा। सुभान अल्लाह। कंहिंखे गौस कनि, कंहिंखे कुतुब बनाए, कंहिंखे कलंदर बनाए, कंहिंखे औताद बातिन जूं नेमतूं, बातिन जूं विलायतूं तक़सीम कंदा आहिनि मदीने वारा साईं रमज़ान जी आख़िरी रात में। सुभान अल्लाह। हिकु तरफ़ अल्लाह ताला मज़दूरी ॾींदो आहे पंहिंजे माननि खे, ऐं ॿिए तरफ़ हिन उम्मत जो हबीब, उम्मत जो नबी पंहिंजे ग़ुलामनि खे इन रात जे अंदरि रूहानी ख़ैरात ॾींदो। सुभान अल्लाह। ऐं आख़िरी जेका रमज़ान जी रात हूंदी आहे उन में दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। आख़िरी रात में ॾिसो मेलो टुटंदो आहे, जेॾी महिल तव्हां विया आहियो कलंदर जो मेलो, भिटाई जो मेलो, समन सरकार जो मेलो, जेॾी महिल मेलो टुटंदो आहे त पोइ दुकानदार चवंदा बाबा खणो, जेका 100 रुपए जी शइ हूंदी आहे 50 रुपए में तव्हां खणो। वरी कॾहिं मेलो थिए त जेकर मेलो टुटण वारो आहे सभु शयूं सामान खणो। आख़िरी रात रमज़ान विछड़ण वारो हूंदो आहे, उन रात अल्लाह पंहिंजे बाननि जे लाइ सखा जा दर खोले छॾींदो, पंहिंजे अताउनि, पंहिंजे इनायतुनि, पंहिंजे एहसाननि जा दर खोले छॾींदो। माना वठो, खणो, झोली भरियो। ऐं
बेशक तव्हां सॼो महीनो जाॻिया आहियो, तव्हां दुआऊं घुरियूं आहिनि, पर यादि रखिजो आख़िरी रात न विञाइजो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे रब रुई ज़मीन जी बादशाही ॾिनी, पूरी कुर्रे अर्द जे मथां हुकूमत अथसि। हिकिड़े भेरे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नबी सगोरो, पैगंबर सगोरो, पंहिंजे हवेली पाक में हो तो ओचितो हिकिड़ी बारिश वसी जंहिंमें सोन जूं टिंडियूं, सोन जा पखीड़ा, उन जी बारिश वसण लॻी सोन। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम झोली झले उहे टिंडियूं हासिल करण लॻो। जिब्रील अमीन चयो तोखे रुई ज़मीन जी बादशाही मिली आहे, तोखे कहिड़ी खोट आहे जो तूं झोली थो भरी? कि अल्लाह जी रहमत खां कॾहिं ठाहिबो न आहे। बेशक अल्लाह मूंखे मालामाल कयो आहे, नबूअत बा, रिसालत बा, मूंखे अल्लाह ताला मुंहिंजे घर में पंहिंजो ज़बूर शरीफ़ नाज़िल कयो आहे, पीउ नबी आहे, पुटु नबी आहे, घराणो नबीअनि जो आहे, रुई ज़मीन जी बादशाही आहे, पर जेको मूंखे अल्लाह जी रहमत में जा करे रो न आहे थियणो, रहमत वठणी आहे। भाइरो, इहा जेका आख़िरी रात हूंदी, इहा अव्हां जे लाइ ख़ासि अल्लाह ताला जल शान जे अताउनि ऐं एहसाननि ऐं महिरबानी जी वंडजण वारी रात हूंदी। इन रात जो क़दुरु करणु, इन रात खे मल्हाइणु, इन रात खे अल्लाह तबारक व तआला अॻिते इन आखिरी रात में अल्लाह तबारक व तआला जल जलालहू जूं बि अताऊं ऐं एहसान निछावर थींदा आहिनि पंहिंजे बाननि ते ख़ुसूसी। ऐं इन रात जे अंदरि मदीने वारो साईं बि करम नवाज़ी फरमाईंदा। ऐं इन रात ते लिस्टूं लिखबियूं आहिनि बख़्शल बाननि, जिन खे मग़फ़िरत सां नवाज़ियो वियो, जिन खे छोटकारे सां नवाज़ियो वियो। इहे लिस्टूं छुटल बख़्शल ऐं जन्नती बाननि जूं लिस्टूं आख़िरी रमज़ान जी रात में लिखियूं वेंदियूं। ऐं जेकॾहिं उहा आख़िरी रात हुजे, मुमकिन आहे उहा रात लैलतुल क़द्र में मुवाफ़िक़ थी वञे, छो त पूरे रमज़ान में लैलतुल क़द्र गश्त कंदी रहंदी आहे न। मुमकिन आहे उहा रात जेका आख़िरी रात हुजे उहा लैलतुल क़द्र जी रात बि हुजे। मुमकिन आहे 29 हुजे, 29 21 रात आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इल्तमिसू लैलतुल क़द्र फी अशरिल अवाखिर मिन रमज़ान। लैलतुल क़द्र के रमज़ान जे आखिरी ॾहे में जाचींदा कयो। ऐं आखिरी ॾहे जे ख़ुसूसन 21 रातियुनि में, 21, 23, 25, 27, 29। मुमकिन आहे उहा 29 आखिरी रात बि हुजे, उहा लैलतुल क़द्र जी रात बि हुजे, उहा लैलतुल जाइज़ा बि हुजे, उहा असांजे छोटकारे जे लिस्टूं लिखण जी रात बि हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जे रहमत मज़ा कॾहिं बि मायूस न थियो, छो त ख़ुदा जी रहमत मां मायूस सिर्फ़ काफ़िर थींदा आहिनि। मुस्लमान मोमिन बानो अल्लाह जी रहमत मां कॾहिं बि मायूस न थींदो आहे। तव्हां अल्लाह जी रहमत में उम्मीदवार हुजो ऐं इहा आख़िरी रात अल्लाह जे दर ते मुख झले ॾियो, झोल झले ॾियो। ऐं मुमकिन आहे इन रात तव्हांजो नालो बि अल्लाह ताला जन्नत जी लिस्ट में। उन खां पोइ जेका लैलतुल ईद आहे, यानी ईद वारी रात, रमज़ान जो चंड बीही वियो, जंहिं रात चंड बीहे थो उहा जेका रात हूंदी आहे उहा पहिरीं शवाल जी रात हूंदी आहे। इहा ईदुल फित्र जी रात हूंदी आहे। आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त साल में 5 रातूं अहिड़ियूं आहिनि जेको वो 5 रातूं जागे अल्लाह हुनजे मुर्दा दिल खे ज़िंदा करे। सुभान अल्लाह। साल में 5 रातूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें पाने जी दुआ रद न थींदी आहे।
उन्हनि मां उहे 5 रातियूं, हिकिड़ी ईद उल फितर जी रात आहे, ॿी ईद उल अज़हा जी रात आहे, ऐं टी लैलतुल क़द्र जी रात आहे, चौथी 15 शाबान जी रात आहे, ऐं 5 लैलतुल रग़ाइब यानी रजब शरीफ जे पहिरें जुमे जी रात। त ही जेका रात लैलतुल ईद जी अचे थी, इहा अल्लाह तबारक व तआला जल शान जे तरफ़ां हिन उम्मत जे लाइ ख़ुसूसी तोहफ़ो। सुभान अल्लाह। ऐं इंसान ॾींहं जो ईद मल्हाईंदा आहिनि, मलाइक रात जो ईद मल्हाईंदा आहिनि। फ़रिश्तनि जूं बरातियूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी रात इहा आहे जेका ईद उल फितर वारी रात आहे। इन रात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल शान जे तरफ़ां पढ़ा फिरंदा आहिनि, ऐलान थींदा आहिनि, आहे को घुरण वारो आहे, को बीमार शिफ़ा ॾियांसि, आहे को दर्दमंद दर्द लाहियांसि, आहे को बे औलाद औलाद था कयांसि, आहे को मुश्किल वारो मुश्किलातूं माफ़ करे छॾियांसि। लैलतुल ईद जेका आहे पूरी रात अल्लाह जे रहमत जा ऐलान ऐं सख़ावत जा पढ़ा फिरंदा आहिनि। सुभान अल्लाह। अहिड़ो दुनिया में ॿियो को सखी थींदो जेको ख़ैरात में ॾे वरी सॾ बि करे अचो त ॾियां, छा खपे अचो त ॾियां। मुंहिंजो करीम रब हेॾो सखी आहे, ख़ैरात बि ॾींदो आहे वरी सॾ बि कंदो आहे त अचो मुंहिंजे दर ते, तव्हांजी मुद्दा, तव्हांजी मंशा, तव्हांजो मक़सदु छा आहे, छा तव्हांजी चाहत आहे, छा तव्हांजी तलब आहे, अचो त मां तव्हांखे असां। सुभान अल्लाह। ऐं ईद जे अचण खां अॻु में जेकी मालदार माण्हू आहिनि उन्हनि ते फितरो अदा करणु वाजिबु आहे। मालदार माण्हू जेको साहिब निसाब आहे, जेके 7.5 तोला सोन घर में आहे, या 52 तोला चांदी घर में आहे, या उनजो मुल्क, उनजी क़ीमत। हिन वक़्तु मार्केट में सोन जो जेको तोलो आहे केतिरे में आहे, 7.5 तोलनि जी रक़म केतिरी थींदी, इन खे सॾिबो आहे निसाब। जेको साहिब निसाब आहे उन जे मथां फितरो अदा करणु ज़रूरी आहे। ग़रीब मिस्कीन माण्हू उन ते फितरो कोन्हे, ग़रीब मिस्कीन माण्हू उन जे मथां फितरो फर्ज़ न आहे। मालदार माण्हू जे मथां फितरो लाज़मी आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त तव्हांजो रोज़ो ज़मीन ऐं आसमान जे विच में लड़कियल हूंदो आहे, जेसीं ताईं फितरो अदा न कंदा आसमान ते उनजी रसाई न थींदी। अमल सालिह जेको असीं कयूं था न, इहो आसमान ते खजंदो आहे, अल्लाह जी बारगाह में पेश थींदो आहे। मसलन तव्हां जुमो नमाज़ पढ़ो था, नमाज़ मुकम्मिल थींदी, इहो तव्हांजो जुमो नमाज़ खजी अल्लाह जी बारगाह में पेश थींदी। रमज़ान जा रोज़ा अल्लाह जे दरबार में पेश थींदा। पर जेकॾहिं को माण्हू मालदार हुजण जे बावजूद फितरो अदा नथो करे त इन जो रोज़ो ज़मीन आसमान जे विच में लड़कियो बीठो हूंदो आहे, इन खे मथे रसाई न मिलंदी आहे जेसीं ताईं फितरो अदा न करे। फितरो पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे नाबालिग औलाद जे तरफ़ां। नाबालिग औलाद, बालिग थी वियो पुट आहे या न्याणी आहे, शादी थी वई आहे, शादी न थी आहे, बालिग थी वञण खां पोइ पीउ जे मथां हुनजो फितरो न आहे। बाक़ी जेके नंढड़ा ॿार आहिनि, नाबालिग ॿार आहिनि, पुट आहिनि या न्याणियूं आहिनि, भली ईद जे सुबुह ते को ॼमी पियो न त उनजो फितरो थी वियो। ऐं फितरो असांजे फिक़े हनफी मुताबिक़ जिन्स बि ॾेई सघिजे थी ऐं पैसा बि ॾेई सघजनि था। बाक़ी 3 मज़हबनि में सिर्फ़ु जिन्स ॾिबी, फितरे जो मियाद ऐं मिक़दार जेको आहे सो 2 पाटियूं यानी 2 किलोग्राम कणक हुजे या किशमिश हुजे या खजूर हुजे, उन जा 2 किलो कणक जा, या वरी मार्केट में तव्हां मातली में रहो था पिया त मातली में कणक जो मुल्ह केतिरो आहे, मण केतिरे में आहे, 2 किलो जो केतिरो
मुल थींदो ओतिरो मुल वो कीमत ॾियो तब जाइज़ आहे। जिन्स ॾियो यानी कणक ॾियो, किशमिश ॾियो, खजूर ॾियो, जब ॾियो, और जिन्स ॾियो तॾहिं बि जाइज़ आहे। ऐं जेकॾहिं तव्हां फितरो कंहिं हिकिड़े ग़रीब मोहताज मिसकीन माण्हू खे, हिकिड़े माण्हू खे तव्हां पंहिंजे सॼे घर जा फितरा हिकिड़े माण्हू खे ॾेई छॾियो त बि जाइज़ आहे। पर हिकिड़ो फितरो विरहाए केतिरनि मिसकीननि केतिरनि ग़रीबनि खे ॾियो तॾहिं बि जाइज़ आहे। ॿई सूरतूं जाइज़ आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम ने फरमायो त ईद खां अॻु में फितरो अदा करे छॾियो। हाणे इहो तव्हां इंतज़ारु न कयो त ईद थे पोइ फितरो ॾींदासीं। तव्हां ईद खां अॻु में फितरो ॾियो त जीअं ग़रीब मिसकीन मोहताज उहे बि ईद मल्हाइनि। ऐं अलाह करीम तव्हांखे लटा कपिड़ा खोड़ ॾिना आहिनि ऐं ईद ते तव्हां वरी नवां कपिड़ा बि ठाहिया आहिनि। बहितर इहो आहे त तव्हां नवां कपिड़ा पाण पायो था त पंहिंजा पुराणा कपिड़ा ग़रीब मिसकीन मोहताज माण्हुनि में तक़सीम कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त जेको माण्हू नओं कपिड़ो पाए थो ऐं पुराणो कपिड़ो कंहिं ज़रूरतमंद माण्हू खे ॾिए थो त जेसी ताईं उन कपिड़े जी हिकिड़ी रीढ़ सम्झो था, हिकिड़ी थिगड़ी, जेसी ताईं उन जी हिकिड़ी थिगड़ी बि बाक़ी हूंदी वो ख़ैरात ॾियण वारो, कपिड़ा ॾियण वारो अल्लाह जे अमान ज़मान रब जी परदे पनाह। ऐं जेको कंहिं ग़रीब मिसकीन खे कपिड़ो ढकाए थो, साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे में उन हिकिड़े वॻे जे एवज़ अल्लाह उनखे 70 वॻा रेशम ऐं पट जा जन्नत जा को तव्हांजे पाड़े में यतीम आहे जंहिंजो वीमा गुज़ारे वियो आहे, को मिसकीन आहे, को मोहताज आहे, को हाजतमंद आहे, को ज़रूरतमंद आहे, बग़ैर चवण जे तव्हां उनखे कपिड़ा पहुचायो, बग़ैर घुरण जे तव्हां फितरो वञी उनखे पहुचायो। अॼुकल्ह हिकिड़ो प्रोफेशनल पेनूं बि घणा थी विया आहिनि, पिनण वारा 25,000 जी 50,000 जी मोबाइल खीसे में टच मोबाइल पेनूं घुरींदा हुआ। पेनुनि जा बैंक में बैलेंस रखिया आहे, ॿ बैंकुनि में उन्हनि जा अकाउंट ठहिया पिया आहिनि। अहिड़ा पेनूं बि आहिनि असां वटि। कराची में वञो न, हिक ॿिए सां फोन ते ॻाल्हाईंदा, फलाणे चौक ते तूं वञे, फलाणे ते मां थो वञा, फोनुनि ते पंहिंजो प्रोग्राम सेट कंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जा पेनूं बि हिन दौर में खोड़ आहिनि। तव्हांखे पेट्रोल पंप ते बीहो, तव्हांखे अवामी जाइ ते वञो, बस स्टॉप ते वञो, तव्हांखे कई माण्हू फिरी ॾींदा। हिकिड़ा हक़ीक़ी मोहताज आहे, हिकिड़ा मोहताज न आहिनि पर उनजो पिनण धंधो ई पेशो बणिजी वियो आहे। तव्हां पंहिंजे ओड़े पाड़े में सम्झो था त ही माण्हू ज़रूरतमंद आहे, अलाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, अखि ॾिनी आहे, सम्झो था त ही हाजतमंद आहे, ही ज़रूरतमंद आहे। तव्हां पंहिंजे पाड़े, पंहिंजे ग़रीबनि मिसकीननि या रिश्तेदारनि में अज़ीज़ रिश्तेदार जेकी तव्हांजा हाजतमंद आहिनि उन्हनि खे तव्हां बग़ैर घुरण जे हली वञी ख़ैरात फितरो ॾियो। ईद खां अॻु में उन्हनि खे ईद करायो। ऐं तव्हांखे ख़बर हुजे त कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेकी हिन दौर में जिन खां बच्चा कपिड़ा घुरनि था त उनजे अखियुनि में ॻोढ़ा अची था वञनि त पंहिंजे बच्चनि खे किथां ॾियनि। मां हींअर मदीना मुनव्वरा में हुउसि, लिखियुमि पियो, हेॾे पेज ते पने ते लिखियुमि पियो, अरब सवरो दस्तरखान लॻाईंदो। मूंखे ॾिसी चई त तव्हां छा था लिखो पिया? मां किताब लिखां पियो। मूंखे चई तव्हां किताब था लिखो, पर असां जीअं तव्हां लिखो था न पिया, असां अहले मदीना जेके आहियूं ईअं तव्हांजी लिखत वांगुरु लिस्टूं ठाहींदा आहियूं ग़रीबनि, मोहताजनि, ज़रूरतमंदनि जूं, पोइ असां ईद खां अॻु में उनखे ख़ैरात ॾींदा। मूं हुन खां पुछो त छा मदीने में बि मोहताज आहिनि छा? मदीने जे शहर में असां सम्झूं था त मदीने जा माण्हू हड़ई ताजिर आहिनि, मालदार आहिनि, करोड़पति आहिनि, अरबपति आहिनि, अरब आहिनि, शेख आहिनि। ईअं कोन्हे।
असांजे मदीने में रसूलुल्लाह जो शहर आहे, पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके हिकिड़ो वेलो खाईंदा आहिनि, हिकिड़ो वेलो बुख ते वेठा आहिनि। असांजे मदीने मां मदीने जो माण्हू आहियां, मुंहिंजो अब्बा नादन खां वठी मदीनो मुंहिंजो शहर आहे। असांखे ख़बर आहे त कहिड़ा माण्हू आहिनि, पर उहे कॾहिं पंहिंजो हाल कंहिंसां ज़ाहिर न कंदा आहिनि, कंहिंखे ॿुधाईंदा न आहिनि त असांखे हाजत आहे, ज़रूरत आहे। पोइ उन्हनि खां उन्हनि जा बच्चा जॾहिं का ज़रूरत जी शइ घुरंदा आहिनि त उन्हनि जे हथनि में ॻोढ़ अची वेंदा आहिनि। जेको असां जन खे अलाह ताला कुशादी रोज़ी ॾिनी आहे, असां ईद अचण खां अॻु में लिस्ट ठाहींदा आहियूं त फलाणो घर, फलाणी औरत, फलाणो मर्द, फलाणो यतीम, फलाणो ॿार मोहताज आहे, ज़रूरतमंद, असीं हली वञूं उन्हनि जी मदद करण। मुंहिंजा भाइरो, हिकु ॻाल्हि यादि रखो, पंहिंजे दिलि ते रखो, तव्हां ख़ैर कयो, ख़ैरात कयो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, ज़कात ॾियो, तव्हां अमल साॼे भली कयो, हर अमल जो अलाह वटि अजुर आहे। पहिरीं आयत पढ़ी त इन अल्लाह ला युज़ीउ अजर मुहसिनीन, अलाह ताला नेकी करण वारे जो ज़रो ज़ायो न कंदो आहे। पर यादि रखो, अमलनि में सभ खां हलो अमल, सभ खां सुहिणो अमल जंहिंसां अलाह ख़ुशि थिए, उहो इहो अथव के गरीब, के मुस्ताज, के मुस्तहिक, के मिस्कीन जी वञी मदद कयो, के रोंदड़ खे खिलाए, के बुखारे चेहरे वारे खे तव्हां मुंहिंजे चेहरे ते मुर्ग आयो, इन जहिड़ो ॿियो को अमल, इन जहिड़ी ॿी का बि इबादत कान्हे। अल्लाह वटि इहो अमल सभ खां वधीक पसंदीदा आहे। हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे, हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह वक़्त जो कामिल वली थी गुज़रियो आहे, कुरूने ऊला जी ॻाल्हि आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक थो चवे त मां हज ते वियुसि, हज था कयूं। पोइ हज जो हिकिड़ो हुकुम आहे तवाफ़ ज़ियारत। तवाफ़ ज़ियारत हज जे फ़र्ज़नि में हिकिड़ो फ़र्ज़ आहे। तवाफ़ ज़ियारत कयूं, मस्जिदुल हराम में मां लेटी पियुसि, थकल हुउसि, लेटियुसि, थक लॻी त ॾिसां थो त आसमान तां फ़रिश्ता लथा, ख़्वाब में ॾिसां थो आसमान तां मलाइका लथा। हिकिड़ो फ़रिश्तो चवे थो त हेल घणनि माण्हुनि हज पढ़िया, ॿिए फ़रिश्ते चयो त हेल 4 लख माण्हुनि हज पढ़िया, 4 लख माण्हुनि हेल मैदान अरफात में हज अदा कयो। वरी फ़रिश्ते पुछो त इन 4 लख माण्हुनि मां घणनि जा हज क़बूल पिया? त हुन फ़रिश्ते चयो त हिकिड़े माण्हू जो हज क़बूल न पियो। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो मूंखे ॾाढो दिलि खे सदमो पहुतो, दिलि खे ॾुख थियो। ही माण्हू जेके डूंगर ॾोरे, जबल झागे, प्यादल पंध, उठनि घोड़नि ते सारा जबल पहाड़ अबूर करे हज ते पहुता आहिनि, 4 लख माण्हू हिकिड़े जो हज क़बूल न कयो। जी मां ॾुख में सदमे में अची वियुसि, तेसीं हिकिड़ो मलाइको मथो लॻो, उन चयो मुबारक हुजे, हड़मी जा हज क़बूल पइजी विया। फ़रिश्ते चयो त भला कहिड़े सबब जे करे हज क़बूल पिया? जे दिमश्क जे शहर में अली बिन मुआफ़िक मोची आहे, उन हिकिड़ो अहिड़ो अमल कयो आहे जो उन खे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब मिलियो आहे। उन जे अमल जे सदके अल्लाह ताला हिननि 4 लखनि जा हज क़बूल हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मां ख़ुशीअ में उथियुसि, जीअं निंड मां शुक्राने जो नफ़िल अदा कयूं, कंहिंजे सदके भला हज क़बूल त थिया। हाणे मूं सोचियो त मां घर न मोटंदुसि, जीअं हज पूरो थियो त मां वेंदुसि दिमश्क, इन माण्हू जी वञी मां ज़ियारत कयां जेके घर वेठे अल्लाह ताला 4 लख हजनि जो अजर ॾिनो आहे, जंहिंजे सदके हाजियुनि जा हज क़बूल पिया आहिनि। उन माण्हू जी वञी ज़ियारत कयां। सोचनि को वली हूंदो, को बुज़ुर्ग हूंदो, को अलाह वारो हूंदो, को बरगुज़ीदो माण्हू हूंदो, जे हज जा मनासिक पूरा करे पंहिंजे ॻोठ वञण जे बजाए सिधो दिमश्क रवानो थियुसि। दिमश्क में पहुतुसि, वॾो शहर आहे, बादशाही शहर आहे,
पुछा क्यों त अली बिन मुआफिक नाले को माण्हू के आए वो बुजुर्ग वला वारो मुझे ज़हन में हो एड़ो को बरगुज़ीदा माण्हू आ न जे करे अल्लाह ताला हेडो करम कयो आ बुजुर्ग हूंदो अलाह वारो हूंदो पुछा के पर केर ॿुधाए न हुन को पुछा हुन गली में हुन घिटी में हुन पासे तलाश पियो कयां अली बिन मुआफिक सां मुलाक़ात करणी आहे पर कंहिं बि दस पतो न ॾिनो हिकिड़े माण्हू चयो त तूं कंहिंजी ॻोल्हा थो कई बुज़ुर्ग अलाह वारो अली बिन मुआफिक जी अली बिन मुआफिक बुज़ुर्ग वली त कोन्हे पर हिकिड़ो मोची आहे जुतियूं ॻंढण वारो बूट पॉलिश करण वारो मोची आहे उनजो नालो अली बिन मुआफिक आहे उहो मां सुञाणा थो चई त ॿुधाए कि नालो तो ही वाला कीने सां मिलाए मूंखे कि वञा वठी वियो दिमश्क जी बाज़ार में तंडड़ी विछाइण जे ओची तां ॾिठा जुतियूं पालिश कंदा आहिनि जुतियूं ॻंढींदा आहिनि तंडड़ी ते वेठो हुजे कोथड़ी में सामान हुए जूतनि पॉलिश करण जा मूं सलाम कयोमांसि सलाम जो जवाबु ॾिनई मुंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मुबारक आहे मां मके मजा आयो आहियां तुंहिंजो महिमान आहियां के मेहमान आई तो भली करे आए खुशामदीद वो तंडड़ी भेजई वो सामान विझी गोथड़ी में बंद कई के वठी वियो घर ॾे मानी खाराई पानी पियारी खिदमत कई हाणे मां ॾिसां पियो त हिन में कहिड़ी इबादत आहे छा थो करे राति जो कीअं थो जागे कीअं थो नफ़िल पढ़े ॾिठुमि त सोमाणी पढ़ी सुम्ही पियो वरी फजर थियो थियो हिन में का बज़ाहिर मूंखे इबादत नेकी नज़र न आई 3 ॾींहं रहियुसि पर मूंखे हिन में का इबादत बंदगी जो को मामलो नज़र न आख़िर मूं पुछियोमांसि त हेर सां को तो चङो कमु कयो आहे का इबादत का नेकी को भलो कमु तो कयो आहे अली बिन मुआफिक चयो दादा मूंखे साल थी विया हज जे लाइ दिलि तड़पंदी हुई दिलि में तांग हूंदी हुई त हज ते वञा हज कयां पोइ मोची माण्हू जुतियुनि ॻंढण वारो को कॾहिं चाराना कॾहिं अठाना कॾहिं रुपयो बचाईंदो वेंदो हेल मूं वटि एतिरा पैसा गॾु थिया जो हज जे लाइ वञा सालनि जी कमाई गॾु करे करे दिलि में तांग आहे त मौला मदीनो मौला हज कयां मौला तेसी न मार जाए जेसी मदीने वारे जो दीदार न थिए हेल मूं वटि एतिरा पैसा गॾु थी विया दिमश्क मञा जेको काफ़िलो निकिरे पियो उठनि घोड़नि जो काफ़िलो उन वटि नालो लिखाइण कंदा हेल मूंखे बि हज ते वठी हल दिलि में ख़ुशि पियो थियां त हेल मुंहिंजी सालनि जी तमन्ना पूरी थींदी मदीने वेंदुसि मके वेंदुसि हज जा मनासिक अदा कंदुसि पंहिंजे रब जो घर हली दीदार कंदुसि पंहिंजे महबूब मदीने वारे जे साए रोज़े जी ज़ियारत कंदुसि राति ॾींहुं ॻणिया वेठो त कॾहिं उहे ॾियारा था थियनि हाणे काफ़िले हलण में बाक़ी 2-3 ॾींहं बचा राति जो दिमश्क जी हिकिड़ी गली मां गुज़रां पियो दिमश्क जी गली मां गुज़रां पियो त अंदरूं घर मज़ा कखाऊं लोड़े जो घर हुजे उन मां ॿारनि जे रोअण जो आवाज़ पियो ॿार नंढड़ा ॿार रोअनि पिया ऐं माउ खे चवनि पिया त अम्मा असांखे मानी नथी खाराई अम्मा असांखे बुख लॻी आहे वरी कुने में जे पत्थर विझी ईअं कुने खे घुमाइजे ॾोही त पत्थर कुने में खड़कंदो आहे इहे पत्थरनि जे खड़कण जा आवाज़ पिया अचनि कखां घर पत्थर हुजे या मन हुजे या पंहिंजो काननि जी गंदी ॾिनल हुजे त माण्हू अंदरूं आवाज़ ॿुधंदो आहे जी मां ॿाहिरि ॿुधां पियो त कुने में पत्थर खड़कनि जो आवाज़ पियो अचे ऐं मां पई चवे बच्चा सबुर कयो वेझो थी मानी तयारु थिए बच्चा सबुर कयो ऐं ॿार रोअनि पिया मां जे असांजो बाबो हुजे त असांजी ज़रूरु संभाल लहे तव्हां असांखे मानी नथी खाराई मां टियों ॾियारो आहे मां बुख ते वेठा आहियूं हज़रत अली बिन मुआफिक चयो त मां सम्झी वियुसि त इहे बच्चा गिरजी सम्झी वियुसि त इहा माई जेका ॿारनि खे परचाए थी पई सा मेवा औरत
मूं दर खड़कायो अंदरों औरत जो आवाज आयो केर आदे असा बदनसीब जो दर खड़कायो मुझे अमड़ तू केर आई ही बारला छोथा रोन पिया चीत मां मिस्कीन सैयद जाती मुझे मुर्स बर्बाद करे हुआ ये मुझे बच्चा यतीम है घर में कुछ भी कोने पत्थर कुन्ने में विझी लेके घुमाया थी भाई बारला रोई रोई ने बात करे सुनी असांजे पाड़े में असांजे के सवाल न दिया के असांजे ख्याल न कयो थी यतीम औरत थी यतीम बच्चा है नी बेवा औरत हज़रत अली बिन मुआविज़ जो तो मुझे दिल के चोट लगी मुझे तो मुंह पे सा गॾु के आहिनि हज जे लाइ मां वञा थो हज ते ऐं मुंहिंजे पाड़े में हिकिड़ा सैयद जो घर आहे जन वीचारनि वटि कुझु बि कोन्हे को चई मां घर ते वियुसि उहे जेके पैसा मूं सॼी ज़िंदगी गॾु कया आहिनि हज जे लाइ उन्हनि जो अटो वरितुमि सीधो वखर बग़ैर वरितुमि जीअं खाधे पीते जो सामान उहो ख़रीद कयो लटा कपिड़ा वरितमि उहे खणी ऐं उन घर में आयुसि दर खड़कायुमि मूं चयो अम्मा ही सामान वठो मूं जेॾीमहिल सामान ॾिनो ऐं मां ॿाहिरि वेही रहियुसि त जीअं ॿारनि खे मूं रोंदे ॿुधो आहे जेसीं खिलंदा न तेसीं जी मां ॿाहिरि गली में वेही रहियुसि त उहे ॿारड़ा माउ खे चवनि पिया त मां असां तेसीं मानी न खाईंदासीं जेसीं इन असांजी जे संभाल लॻी आहे इन खे पंहिंजे नाने नबीअ वटि जेसीं अचुर न वठी मानी तयार थी उन्हनि खाधी जॾहिं ख़ुशीअ जो आवाज़ मूं ॿुधो पोइ मां रवानो थियुसि ऐं उहे पैसा मूं उनखे ख़र्च करे छॾिया उन यतीम बच्चनि जे मथां बेवा औरत जे मथां ऐं होॾो हज जा ॾियारा काफ़िले जे हलण जा ॾियारा थिया काफ़िले वारनि चयो बाबा हलो हज जो टाइम थी वियो आहे काफ़िलो सुभाणे निकिरंदो मूं चयो तव्हां वञो मां नथो वञी सघां माण्हू कहता हज ते वेंदा भाग वारा अहिड़ा बदबख्त वेंदा छा हज ते वेंदा क़िस्मत वारा हे बदकिस्मत वेंदा छा होॾो त रोए पियो त मां हज ते वञा मूंखे शौक़ु आहे हाणे हज ते वञण जो टाइम थियो आहे त वरी चए मां कोन चई मुंहिंजे इन राज़ जी ख़बर मुंहिंजे रब खे हुई बि कंहिंखे ख़बर कोन हुई काफ़िलो हलियो वियो हज ते मां रहिजी वियुसि अखियुनि मां ॻोड़ा ॻाड़ींदो रहियुसि लुड़क हारींदो रहियुसि त मुंहिंजा मौला बसि जेको फ़ैसिलो थियो मां उन ते राज़ी आहियां हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक तोखे मुबारक आहे मां फ़रिश्तनि खां ॿुधी आयो आहियां तोखे घर वेठे 4 लख हजनि जो सवाबु मिले ऐं तुंहिंजो इहो अमल अलाह खे अहिड़ो वणियो आहे जो घर वेठे तुझे सदके अल्लाह ताला हुननि हाजुनि जा हज बि क़बूल फरमाया आहिनि ऐं तोखे एतिरो वॾो सवाबु अता बेटा ही रमज़ान ही ईद उल फितर ही ईद उल अज़हा असांजे लाइ अचे थी त असीं ॿियनि जो बि हमदर्दी ऐं ख़ैर ख़्वाही ॿियनि जे लाइ बि असीं मदद जो जज़्बो रखूं ॾिसो न ईद उल फितर में अवल फितरो आहे ईद उल अज़हा में अवल कुर्बानी आहे कुर्बानी कयो जेके गरीब मिस्कीन माण्हू सॼो साल गोश्त कोन था खाइनि माना हिकिड़े ॾींहुं उहे बि त गोश्त खाइनि फितरो ॾियो त हू बि ग़रीब बि पंहिंजे बच्चनि सां गॾु ईद मल्हाए तव्हांजे लाइ रमज़ान इहो सबक़ ॾेई वञे थो त तव्हां ग़रीबनि मिस्कीननि जी मदद कयो ॿियनि जी संभाल लहो अलाह करीम जेतिरी बि तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे जेतिरी बि अलाह ताला तव्हां में सलाहियत माली जानी कहिड़े बि क़िस्म जी रब करीम तौफ़ीक़ ॾिनी आहे तव्हां ग़रीबनि जी मिस्कीननि जी मदद कयो ऐं इन मदद जे करे अलाह ताला तव्हांजे अमलनि खे 4 चंड लॻाए
अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे रमज़ान मुबारक जे साअतुनि में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए। अल्लाह असांजी इबादतुनि खे क़बूल फरमाए। जेकी इत्काफ़ में वेठा आहिनि अल्लाह उन्हनि जा इत्काफ़ क़बूल फरमाए। जेकी रोज़ेदार आहिनि अल्लाह उन्हनि जा रोज़ा, नमाज़ूं, इबादतूं ऐं दुआऊं क़बूल फरमाए। बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह अल-अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقداهم علي والسيدا شباب أهل الجنة الحسن والحسين سيدة النساء أهل الجنة فاطمة سيد الشهداء حمزة. اللهم اغفر للعباس ولده. عباد الله إن الله أمركم بأمر عظيم. قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. या अल्लाह ने सारी जमात तेरा दी थी। या अल्लाह सभी के दिल की मुरादों पूरी फरमा। मौला जुम्मतुल वदा जो पाकीज़ा घड़ियों में असांजी दुआ इल्तिजा कबूल फरमा। जन रोज़ा रखिया तन जा रोज़ा कबूल कर, तरावीहूं कबूल कर, इबादतूं तिलावतूं तहज्जुद कबूल कर। इनजा मौला जिक्र न करे सकिया मौला असांजी कोताहियूं खे माफ़ फरमा, असांजा गुनाह माफ़ फरमा। तू सखी आई, तू जवाद आई, तू करीम आई, असांजे मथां ख़ुसूसी करम फरमा। जेकी बीमार आहिनि उनखे शिफ़ा ॾे, जेकी मरीज़ आहिनि उनखे शिफ़ाए कामिला आजिला नसीब कर। जेके बेरोज़गार आहिनि उनखे कुशादी रोज़ी नसीब कर। जेके तंग दस्त आहिनि उन्हनि जूं तंगियूं दूर फरमा। या अल्लाह जेकी परेशान हाल आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह दुनिया जे ज़िल्लतुनि ऐं इल्लतुनि खां बचा। मुंहिंजा मौला दुनिया जे आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि खां महफ़ूज़ फरमा। डिघी उमिरि खां बचा, पढ़ाई मोहताजी खां बचा, कुशादी रोज़ी अता फरमा। पंहिंजे नबी जी सुन्नत शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। असांखे बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा। या अल्लाह असांखे दिलि उहा ॾे जेका तुंहिंजे ख़ौफ़ में कंबण वारी हुजे। या अल्लाह असांखे नफ़्स उहो ॾे जेको तुंहिंजो फर्माबरदार हुजे। करीम रब असांखे मस्यतुनि खां बचा, बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा। सोने नबी जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमा। पाकिस्तान खे अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां महफ़ूज़ फरमा। मुंहिंजा मौला असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा। मौला
असां सभिनी खे ईमान सां रहा जान ईमान सां ख़ात्मो बिलख़ैर नसीब फरमाए اللهم انصر الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا يا أكرم الأكرمين عباد الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأهم وأعلى وأولى وأكبر والله يعلم ما تصنعون